सारा या सुबहान खे खावंद रब खुदा कादर पंहिंजी कुदरत से जोड़ियो जहाना आहे किताबन में अहिड़ी कायदा मौज जो मोहम्मद मीर जो सौ पण सुणे जाए जॾहिं गार ज़ोर छॾी अलाए हलिया मदीने ॾांहुं अबा बकर रफ़ीक थियो साणन सिद्दीक़ा वरंदाई वाट थिया जे रूमी रामता अची कल पई काफ़िरन खे चारे थी फिरिया पहुची सघिया कंहिं न कंहिं रसी रहबर खाए अबू जहल विया ओ इनाम क्यों अला रखी सरतार बस जेको मीर मोहम्मद के अला अज करे कतला त 100 उठ नाम जा ॾियां उनखे बख़्शी सदा या सुणंदे ॻाल्हि थियो संभरी तयारा सुराके पुट मालिक जो हो मुनाफ़िकन मजा ते वठी घोड़ो कायो हथ में हथियारा अची अहमद जाम खे पियो ओॾो अलबता ॾिसी दस्त दुश्मन जी चो सचे सिद्दीक़ाए तवेरी म्या ओ वेझो थियो अला या रसूले खुदा वेरी अची वेझो वेरी अची वेझो थियो या रसूले खुदा तवेरी म्या ओ अची वेझो थियो अला त करियो म्या तजवीज़ तंहिंजी अला का अटकल आमदा न त कंदो क़त्ल पाण खे ही मारी मरदूदा तॾहिं हज़रत हथ खयां दांवर जी दरगाह त बचाइज हिन भला खां जाथी अचे आफ़ता ॿियो गम मौत जो अथई डपन केॾा पर जे मुआसूं हिन आसिद जे अथा त काफ़िर मुंहिंजी उमत तां तचरियूं पिया कंदाए ते लाव्या ओ अमन मौत जो अला पन्हा पन्हारा पना पनारा दई पनाए पनारा तॾी ओ लाए तॾहिं कादर शाह क़बूल कई दिलबर जी दुआ त इलाही उमिरि थियो धणीअ जे पारा सुराक लही आयो उतरी अशब मथां अची पेश पैगंबर जे कंहिं सदक चला तहक़ीक़ नबी आए तो ख़तमुल ख़ैरुल बरा मूं सुञातो कोन तो को तोखे सैयद सरवरा बेअदबी बख़्शीश कर तूं ख़तीअ खे गदा त तौबा करे कलमो भरे आयदाए इस्लामा त ही बुराक निकिरी बंद में जे मिले ही मूंखां त मुंदे सभु मिटाया दुश्मन आशदाए हा ओ मियां तॾहिं म्या
ओ अहमद इशारो क्यों अला घोट घोड़े का अहमद इशारो क्यों घोट घोड़े मथा अहमद इशारो क्यों अला घोट घोड़े खा तनकरी ओ लाए निकरी सो भर आयो सलामत सैया सुराखो स्वार थियो मोटियो उन जगह अची अबू जहल से कई मिड़ई मजकूरा त मूंखे पाक पसाया जे मुरसल मौज जा अबू जहल आ इस्लाम ते थी उमती आमदा त लाए जाए जन्नत जी तूं छुटे दौज का पर अबू जहल उन ॻाल्हि खे मंझी के न मरदूदा आए सुराका तूं कीअं थियो कफ़ा बेवफ़ा तोखे ॾढ ॾेखारिया अॼु मुरसल मौज जा उहो आहे जवान जादूगर करे तो शारा सिखियो कीअं शहर न वठां अखर के इस्मा मुड़स गॾियो कोन को पाणा बेपरवाह हा ओ जे अजम्या ओ मिले ही मौका अला त पवे शुद्ध सबका मिले मूंखे पे का ज़िंदगा मिले मूंखे अला त पवे का सदका ओ मियां म्याय तॾहिं म्यां ओ के चयो अबू जहल के मांदा मालूना त मुंहिंजो ॾिठो मुंहिंजे अखियुनि सां मिठो मीर मोहम्मद सां सो न वठाईंदो तोखां कॾहिं कीअं सबबा आहे ॾिनल धणीअ जो मिठो मोहब माशूका पर अबू जहल उन ॻाल्हि खे मंझी कंहिं न मरदूदा लानत लिखी जीअं खे सो कंहिं रसे रामदा आगा अमन असांखे तूं ॾे शुबर ऐं सांझा तकार करियूं तारीफ़ तंहिंजी सदा सारा सारायो सरवर खे मिठो मीर मोहम्मद सां मल महमूद मंगणो आशी वॾो आहे भले पोपणियो दात घुरे थींदा दुनिया दीन इस्लाम जो बहरो बख़्शीसा चओ सलवातूं सैयद ते लखे लख दुरूदाए पर वेंदा म्या ओ मियाय हाय म्याय वेंदा म्या ओ ईमान से अला कलमो मोहम्मद दे जवंदा हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम